बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिते हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी 137 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 138 असांजो क़िसो पियो हले अली पारा जो, जेको हिकिड़ो ठग हुयो मिस्र जो। उहो बगदाद आयो, तव्हांखे असां ॿुधायोसीं कलोके किसे में। हाणे उहो दलीला खां पंहिंजे पीउ जो पलांद पियो करे, पाण जो बि पलांद पियो करे जो हिन जा कपिड़ा लाहे वई हुई, पंहिंजे पीउ जो पलांद पियो करे जो उन जा बि कपिड़ा लाहे। हाणे कलोकी क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त उनखे बाक़ाइदे हुनजो केमिकल अहिड़ा हणी, मसाला हणी, हुनजो सफ़ा रंग कारो हबशी करे, छो जो हुनजो बोरती जेको हो उहो हबशी हुयो। हीअ आयो उते उन हबशी ग़ुलाम जेको बोरती हुयो उन खे बेहोश करे उन खां राज़ वठी उन जा कपिड़ा पाए ऐं हीअ वियो बाज़ार मां सौदो सामान वठी आयो। हीअ जीअं जो अंदरि आयो त ॾिसे त दलीला वेठी, दलीला वेठी दलीला वेठी आहे ऐं दलीला जा 40 जेके ग़ुलाम हुया उहे वेठा आहिनि, हथियारनि पवारनि सां तयारु वेठा आहिनि। हीअ अंदरि टपियो, थोरो खुटको चुस त दलीला कीअं आई, पर अंदरि आयो। दलीला हिन खे जीअं ॾिठो, दलीला सुञाणे साईं उहो त मकरेली शैतान ई। हिन खे चई त वापसि वञ, तूं छो आयो आहे मुंहिंजे सराय में। हाणे अली मिस्री बोरती वारे लिबास में, ग़ुलामनि जे लिबास में हो। दलीला खे चई त तुंहिंजो छा मतिलबु आहे। चई त तो मुंहिंजे बोरतीअ जेको ग़ुलाम आहे उन सां छा कयो, उनखे मारियो अथई या नशो ॾिनो अथई। अली चयसि कहिड़ो ग़ुलाम, कहिड़ो बोरती, मूंखां सवाइ हिते ॿियो बि को ग़ुलाम या बोरती आहे छा। चई त न, मूंसां कूड़ न हण, मूंसां कूड़ न हण, तूं अली पारा मिस्री, अली पारा मिस्री, मां तोखे सुञातो। अली चयसि त मिस्री माण्हू जेके हूंदा आहिनि उहे भूरा हूंदा आहिनि, ॻाढ़ा हूंदा आहिनि या किन कारा हूंदा आहिनि। मां ॾिसो कारो आहियां, बसि जेकॾहिं तूं मूं में शक थी करे त मां तुंहिंजी नौकिरी न कंदुसि, मां बसि कई। ॿिया जेके ग़ुलाम हुया, कारा हबशी जेके हिन जा ग़ुलाम हुया, उन्हनि चयो त भाउ इहो छा छा थियो आहे, छा किसो आहे। दलीला चयो त हीउ ग़ुलाम न आहे, पर हीअ अली मिस्री, हिन या त हुन ग़ुलाम खे मारियो आहे या हुनखे को नशो ॾिनो अथई। हुननि चयो त न, हीअ त असांजो साॻियो आहे। दलीला चयो त न, हीअ इहो न आहे, पर अली मिस्री आहे। हिन पंहिंजो रंग मटायो आहे। अली पकाई करे चयोसि कहिड़ो अली, तूं कंहिंजे नाले पई थी चई, मां त तुंहिंजो बोरती आहियां। दलीला चयसि मूंसां उस्तादी न कर, मूं वटि इन जो बि तोड़ आहे। बी उहा वई सो हिकिड़ी मलम खणी आई, दवा हुयसि ईअं मलम वांगुरु, उहा खणी आई। हुनखे इहो ई हुयो त हिन रंग हयो, हिन जी बांह सिधी करे, बांह पकिड़े उन बांह ते उहा मलम लाहे ऐं वठी महटी। पर हिन जे खे बि अहिड़ो को हुन रंग हयो हो जो हिन जो रंग न लथो। ग़ुलाम ॾिसनि पिया, उन्हनि चयसि त छॾ, हाणे छॾे हिनखे, छॾ त वञे, असां लाइ मानी तयारु कर। दलीला चयो त तव्हां चओ था, बाक़ी हे उहो न आहे, हे अली मिस्री आहे। पर ठीकु आहे, हाणे तव्हां सभु चओ था, तव्हां मञो मुंहिंजी ॻाल्हि कोन था। हाणे भला तव्हां हिन खां पुछो, हिन खे ख़बर हूंदी जे असांजो बोरती आहे त असां कल्ह राति छा खाधो हुओसीं ऐं हे हर रोज़ु असांजे लाइ छा छा पचाईंदो आहे। ग़ुलामनि चयसि त तूं ॿुधाए। हे त अॻई हुन खां पुछी वेठो त बा फरमाइश कई अथनि ज़रदे जी ऐं अनारदाने जी, हिन जो ॿुधाइनि त ग़ुलामनि चयो त हा त सही थो चए। दलीला चयो त भला हाणे हीअं कयो, हिन सां गॾु वञो, ॾिसो त हिनखे बोरती खाने जी ख़बर आहे त किथे आहे ऐं सामान असां किथे रखंदा आहियूं। जेकॾहिं हे ग़ुलाम आहे साॻियो ई आहे, मूंखे शक थो पए, तव्हां चओ था, तव्हां हिन सां गॾु वञो, ॾिसो जेकॾहिं न सुञाणी त हिन खे उते जो उते मार क़तलु कजोसि। ग़ुलाम हिन सां गॾु
हीअ अॻिते हलियो। पोइ जेको बोरची हुयो, असली जेको हिन जो बोरची हो, उन हिकिड़ी ॿिली धारी। पोइ जॾहिं बि अंदरि ईंदो हो त ॿिली बोरची खाने जे दरवाज़े वटि बीठी हूंदी। हे जीअं अंदरि थींदो हो त ॿिली हिन जे कुल्हे ते चढ़ी बीहंदी। अली जीअं आयो त ॿिली हिन खे ॾिठो, साॻा वेस, साॻो रंग, त ॿिली अची हिन जे कुल्हे ते वेठी। ॿिली हिरियल आई। हाणे हिन खे त इहा ख़बर न हुई। हिन वरी ॿिली खे हथ सां सट ॾेई हेठि किराई। हेठि जो किराई त ॿिली वरी बोरची खाने जे दर ते हलणु लॻी। दरवाज़े ते अची ॿिली बीह रही। अली सम्झी वियो त हीअ ॿिली हिरियल आहे, इन दर जे बि अॻियां बीठी आहे, पक बोरची खानो इहो। ॿिली वींदड़ हूंदी। अली कुंजियूं खयूं। हाणे कुंजियुनि मां ॾिसे पियो त कुंजी कहिड़ी आहे। उन कुंजियुनि में जीअं ॾिठई त हिकिड़ी कुंजी, उन ते माना घणा निशान आहे, गठल ई कुंजी। हे सम्झी वियो त पक इहा बोरची खाने जी, इहा हर हर लॻंदी हूंदी, इहा बोरची खाने जी। हिन जीअं उहा कुंजी लॻाई त दर खुली। हे दर खोले हिन भाॼी ऐं गोश्त जेको हो उहो उन में रखियो, ॿाहिरि निकिरी आयो। वरी हाणे हे ॿाहिरि जो निकितो त ॿिली हिन जे अॻियां। वरी अची ॾिठे सामान हिननि जो पियल हूंदो, ॿिली अची उन दरवाज़े ते बीह रही। अली सम्झी वियो त इहो आहे सामान जो कमिरो। वरी खईं कुंजियूं। कुंजियूं जो खईं त हाणे वरी त कुंजी कीअं ख़बर पए त इन जी कुंजी कहिड़ी आहे। ॾिठे हिकिड़ी कुंजी उन जे चर्बी जा ईअं निशान हुया, चर्बीअ जा। सम्झी वियो त पक इहा ई। खोलियईं। ग़ुलाम ॾिसनि पिया। ग़ुलामनि दलीला खे चयो त हुनखे सॼी ख़बर आहे। बोरची खानो बि खोलियईं, सामान वारो कमिरो बि खोलियईं। हे साॻियो आहे, तुंहिंजो शक वॼायो आहे। दलीला चवनि त तव्हां बेवकूफ़ हो, तव्हां नथा सम्झो, मां सभु सम्झां थी। इहा जेका हिनखे ख़बर पई न, इहा सॼी हिनखे पई ख़बर ॿिलीअ जे करे। ऐं ॿियो चाबियूं जेके चओ था न, चाबियूं हिन निशाननि मां सुञातियूं। तव्हां भले चओ, पर मां इहो ई थी चवां त हे अली मिस्री आहे। ठीकु आहे। हाणे अली वियो बोरची खाने में, वञी रध पचा शुरू कई। रध पचा शुरू कई। ॾिठई त हिननि जा कपिड़ा जेके हुया, कपिड़ा धोइण लाइ धोई ऐं पोइ सुकाइण लाइ हिननि टंगे रखिया, जंहिंमें दलीला जा बि कपिड़ा हुआ, ज़ैनब जा बि कपिड़ा हुआ, ग़ुलामनि जा बि कपिड़ा। मानी तयारु करे हिन दलीला लाइ दस्तरख़्वान विछायो। उन खां पोइ ग़ुलामनि खे बि ॾिनई, कुतनि खे बि खाराई। कुतनि जो खाधो बि तयारु कई। शाम जे वक़्तु बि हिन इहो ई कयो। सिराज जो जेको दरवाज़ो हुयो उहो सुबुह शाम, सुबुह जो सिजु उभरंदो हो, शाम जो सिजु लहंदो हो। सिजु उभरंदो हो त खुलंदो हो, शाम जो सिजु लहंदो हो त बंदि थींदो। पोइ जीअं बंदि थींदो हो त अली हुन बोरची वांगुरु वॾे आवाज़ में चवंदो हो त भाउ सराय जा जेके मुसाफ़िर हुयो, हाणे ग़ुलाम पहिरे जे लाइ तयारु बीठा आहिनि, कुता असां खोले छॾिया आहिनि। को बि माण्हू हाणे ॿाहिरि न वञे। की ॿाहिरि वियो त पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो, असां हुनजा ज़िम्मेवार न आहियूं। राति थी। अली कुतनि जो जेको खाधो हुयो उन में विधई ज़हर। कुतनि जे खाधे में विधई ज़हर। कुतनि खे जो ॾिनई, जीअं कुतनि खाधो त कुतनि खुरड़ी कान्हे। बाक़ी वरी ग़ुलाम, दलीला ऐं ज़ैनब, उन्हनि जे खाधे में वरी हिन मिलाई भंग, नशो। उन्हनि खे जो ॾिनई, जीअं उन्हनि खाधो त उहे बि सभु बेहोश थी विया। कुता मरी विया, सभु बेहोश। उन खां पोइ हिन छा कयो, जीअं हुननि जा कपिड़ा पिया हुआ, उहे कपिड़ा सभु खईं ऐं हिनखे कबूतरनि जो दारोगो कयो हुई ख़लीफ़े। उहे कबूतर हिन सभु कया। कबूतर सभु खईं, सराय जो दरवाज़ो खोले ऐं निकितो, सिधो आयो पंहिंजे घर। हसन शोमान जेको हुयो, जंहिं हिन खे इहो रंग बंग लॻायो हो, उन जो ॾिठुसि, ॾे ख़बर छा करे आई। हिन सॼी ॻाल्हि ॿुधायसि त मां पलांद करे आयुमि। हसन चयसि, यार तोखे सलाम आहे जो अहिड़ी चालबाज़ सां तूं पलांद करे आयो। हिन कपिड़ा रखिया
कपिड़ा रखे। हाणे हसन छा कयो जो वरी हिकिड़ी ॿी दवा खणी आयो, ॿी दवा खणी आयो। उहा दवा विधई पाणीअ में, हिन खे चई त हाणे हिन पाणीअ सां थी पीउ। हे जीअं विहतो त उहो काराण जेका हुई आहे सॼी काराण लही वई। जीअं हिन जो रंग हुयो उहो साॻियो रंग अछो, जेको हिन जे जिस्म जो रंग हुयो उहो साॻियो रंग थी। उन खां पोइ अली कपिड़ा बपड़ा पाता। हाणे अली त पंहिंजे पर में पलांदो करे आयो। हाणे हलूं दलीला ॾे। हे सभु बेहोश, उता मरिया, गुलाम, दलीला, ज़ैनब सभु बेहोश। सुबुह थियो, सराय हुई, सराय जो हिकिड़ो मुसाफ़िर हुयो सरदार सौदागर। सुबुह जो उहो उथियो, पंहिंजे कमरे मां निकितो, पंहिंजे कमरे मां निकितो सुबुह जो। छो जो अॻ में त केरु कोन पियो निकिरे, कुतनि जी भव खां या गुलामनि जे हिसाब सां सिज उभरण खां अॻ में केरु कोन निकिरंदो। उहो उथियो, जीअं उथियो ॿाहिरि पियो निकिरे, ॾिसे त दर खुलियो पियो आहे। अड़े दर कंहिं खोलियो आहे? हेरे जो पोइते अचे ॾिसे त बा सभु बेहोश लॻा पिया आहिनि, ऐं कुता जो ॾिसे त कुता सभु मुआ पिया। हीअ अंदरि आयो, ॾिसे त दलीला उहा बि नशे में पई आहे। हिन जी पाणी बाणी दलीला जे मुंहं ते हारियो। दलीला होश में आई, मां किथे आहियां, किथे आहियां? ताजर चयसि त मां हाणे हेठि लथुसि, पर ॾिठुमि त दर खुलियो पियो सराय जो। पोइते जो ॾिठुमि त हे तुंहिंजा सभु गुलाम, तो समेत सभु नशे में, कुता तुंहिंजा सभु मुआ पिया आहिनि। अड़े मां चवां पई मुंहिंजे गुलामनि जेको आहे त कोन सुञातो, मूंखे गुलामनि बेवस कयो। मां त चवां पई त इहे अली मिस्री आहे, अली मिस्री खां सवाइ कंहिं ॿिए जो कमु न आहे। अली मिस्री पलान करे उथी धीउ खे बि होश में आंदई, गुलामनि खे बि होश में आंदई। गुलामनि खे चईं त मां तव्हांखे चयो न, तव्हां मूंखे बेवस कयो, ॾिसो त अली मिस्री हो। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, इहा ॻाल्हि ॿाहिरि न निकिरे, ॻाल्हि ॿाहिरि न निकिरे, ईअं सम्झण इहा मुंहिंजी बेइज़ती आहे। माण्हू खिलंदा त हेॾी दलीला चालबाज़ पाण, ऐं दलीला सां वरी अली हीअं करे। तंहिंजे करे इहा ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे त केरु ॿुधे त असांजा कपिड़ा खणी वियो आहे, सो इहा ॻाल्हि कंहिं सां बि न कई। धीउ खे चईं त तो इहो कयो हो, मां तोखे झलियां बि पई, ॾिस अली पलांदो करे हो न, तो जेको हिन सां कयो उहो अली साॻियो पलांदो कयो। उहो जे करे हा त ॿियो सभु कुझु करे पियो सघे, पर सम्झां थी त उहो शरीफ़ माण्हू आहे, हुन ॿियो कुझु कोन कयो, बसि पंहिंजो पलांदो करे कपिड़ा खणी वियो। पर हाणे इन सां मुक़ाबिलो असां न करे सघंदासीं, इन सां मुक़ाबिलो न करे सघंदासीं। हाणे इन सां करिणो पवंदो ठाह, इन सां करिणो पवंदो ठाह। हिन छा कयो जो सुलह जो रुमाल गिचीअ में विझी ऐं अहमद वनफ जे घर, ख़बर त अहमद जो पुटु आहे, होॾां हली जेॾी महिल कपिड़ा ऐं उहे कबूतर खणी घर में थियो त शुमान, हसन शुमान 40 ई कबूतर इन खां ख़रीद कया त इहे मां खाईंदुमि। दलीला जो दर खड़कायो त हिननि खे बि खुटको हुयो। अहमद वनफ चयो त इहो दर जेको खड़काइणो आहे सो दलीला जो आहे। दर खोलियो, दर खोलियो न, अंदरि आई। शुमान चयसि त तूं छो आई आहे हेॾे? चई त मां बराबरि गुनहगार आहियां, ईअं सम्झो त मुंहिंजी गर्दन तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। पर मूंखे इहो त ॿुधायो त मूंसां हे फ़िरेब केरु करे विया, मूंसां फ़िरेब केरु करे विया? अहमद वनफ चयसि त ईअं सम्झो त मुंहिंजो शागिर्दु आहे। चई त ख़ुदा खे मञ, हुनखे सिफारिश कर त इहे कबूतर मूंखे ॾे, छो जो कबूतर ख़लीफ़े जा आहिनि, पैगाम पहुचाइण वारा। इहो तुंहिंजो मूं ते थींदो अहसान।
हसन शुमान अलीअ खे चयो त ॾे ख़बर बणा कबूतर तो पचाए छॾिया छा? अलीअ चयो त हाणे मूंखे कहिड़ी ख़बर अथई इहे न्यापे पचाइण वारा कबूतर आहे, मां त आम कबूतर सम्झा। भला हाणे भाई कबूतरनि जी भाॼी खणी अचो, दलीला जे अॻियां जो रखियनि, हुन बूटी हिकिड़ी खाधी, चई त न हे मुंहिंजे कबूतरनि जो गोश्त न आहे, छो जो मां हुननि खे मुश्क जूं टिकियूं खाराईंदी हुअसि, मां सम्झां थी सुञाणियां थी हे हुननि जो गोश्त आहे। शुमान चयसि त हाणे भला ॿुध, जेकॾहिं तोखे असां हीअ कबूतर वापसि ॾियूं त तूं अलीअ जी ख़्वाहिश पूरी कंदीअ? दलीला चयो त हा, मां हर हाल में पंहिंजे धीउ जी भलाई थी चाहियां। मूंखे कबूतर ॾे। हसन अली खे चयो त हिनखे कबूतर ॾे, अली हिनखे कबूतर ॾे। ओड़ी ॾाढी ख़ुशि थी। शुमान चयसि त ठीकु आहे, हाणे असांखे जवाबु मतिलबु रहिजो ॾे, सही जवाबु ॾे त अलीअ जी जेका मर्ज़ी आहे तुंहिंजी धीउ सां शादी करण जी, उन जो असांखे सही वरंदी ॾे। दलीला चयो त मां पाण चाहियां थी त मुंहिंजे धीउ जी शादी अलीअ सां थिए, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां पंहिंजी धीउ जी शादी हिन सां कराईंदसि, पर मुंहिंजो भाउ आहे सरदार ज़रीक, जेको मच्छी खपाईंदो आहे, अली संग वठी वञी ज़ैनब जो उन खां, छो जो असांजो वॾो उहो उन खां वञी संग वठे, उहो हा करेसि त मां पंहिंजी धीउ जो संग अलीअ खे। हिननि खे इहो चई हीअ त वई हली। आई धीउ वटि, धीउ खे चई त मां कबूतर वठी आई आहियां, अली मिस्री जी ईअं सम्झो त चॉइस आहे, पसंदि आहे त तोसां शादी करे। धीउ न सभु ॾाढी ख़ुशि थी, सोणो जवान हुयो, अली ॾिठल हुयुसि, ऐं वॾी ॻाल्हि त अलीअ जी शराफ़त जूं बि क़ाइल थी वई त अली चाहे हा त कुझु करे पियो सघे, पर शरीफ़ माण्हू आहे। मां चयसि त मां अलीअ सां तुंहिंजी शादी कंदसि, पर इहो आहे त मां अलीअ खे रखी आई आहियां हिकिड़ो शर्त, त हो तुंहिंजे निकाह जो पैगाम तुंहिंजे मामे जे ज़रिए मोकिले, छो जो अलीअ असां सां घटि कान कई आहे। ईअं सम्झो त मां बि हिकिड़ी चाल कई थमांसि, थी सघे थो तलीने में मारिजी बि वञे, जेकॾहिं बची वियो ऐं मामे जे हथां हिन तुंहिंजी संग जी घुर कई त पोइ मां ॾींदीमांसि बि, पर जे मरी वियो त बि, छो जो अलीअ मूंसां घटि कान कई आहे, अलीअ मूंसां घटि कान कई आहे। धीणस खे ॾाढो ॾुख थियो त हाणे अमां हिन महिल बि शैतानगिरी कान थी छॾे, पर ख़ैरु हाणे हुननि खे चई आई। हेॾा हीअ जो अली मिस्री खे इहो शर्त ॾेई आई। अली मिस्री पंहिंजे दोस्तनि खां पुछियो, साथियुनि खां पुछियो, हसन शोमान वारनि उन्हनि ॿियनि खां पुछियईं, ॾियो ख़बर इहो ज़रीक केरु आहे जेको चए थी त मुंहिंजो भाउ आहे? चईं भाउ ज़रीक जेको आहे न, सॼे इराक़ जे लुचनि लोफरनि जो ईअं सम्झ त अॻुवाण आहे, जबलनि में फुरूं कंदो आहे, जे चइजे त आसमान मां तारा लाहे अचे त ईअं सम्झो त अहिड़ो बि आहे, अखियुनि मां सुरमो चोराए वञे, माना ईअं सम्झो त हिन जे फन जो को जवाबु न आहे। जवानी में वॾा हिन कया, पर हाणे इहो आहे त हाणे हिन इन सभिनी कमनि खां कई आहे तौबा। हाणे हिन दुकानु खोलियो आहे हिते मच्छीअ जो, मच्छी खपाए खपाए हिन 2000 दीनार उन मां बचाया आहिनि। 2000 दीनार उहे हिन छा कयो आहे जो हिकिड़ी थेलीअ में रखी उन्हनि खे रेशम जी डोरनि में ॿधो अथई, ऐं उन डोरनि में हिन पितल जूं घंटियूं ऐं गिंगरू ॿधाए उनखे छा कयो अथई त दुकान जे साम्हूं टंगे छॾियो अथई। जेॾी महिल बि दुकानु खोलींदो आहे
त ईअं सम्झो चैलेंज करे आवाज़ु लॻाईंदो आहे त हे मिस्र जा ठॻऊ, हे इराक जा उठाईगीरऊ, हे अरब जा उचका लोफरऊ, मच्छी वारे ज़रीक दुकान जे ॿाहिरां इहा थेली लटकाई आहे, जेको बि पंहिंजी उस्तादी ॾेखारे इहा खणी वञे त इहा उनखे जी मिल्कियत। हीअ बाक़ाइदे डेली इहो चैलेंज कंदो आहे। पोइ केतिरा ई माण्हू आया लालच ते, उहा खणणु चाहिनि पर न खणी सघिया, छो जो जेॾी महिल बि हुनखे हथु लाहिनि त उहो घिघरू वॼंदो आहे। पोइ हे छा कंदो आहे जो पासे में उते दुकान ते वॾो बाहि जो मच ॿारे उते मच्छियूं तरींदो आहे। मच्छी तरे बाहि जो ॿारींदो आहे वॾो मच, वॾा उन में रखंदो आहे टांडा, वॾा कोयला। पोइ जेकॾहिं को लालच वारो ईंदो आहे अची थेली हिन जी चोराइण जी कंदो आहे त घिटी वॼंदी आहे। पोइ छा कंदो आहे जो टांडो खणी ऐं हुनखे हणंदो आहे। पोइ कई माण्हू, को माण्हू उन में मरी बि वेंदो आहे, को धकी बि थी पवंदो आहे, सड़ी बि पवंदो आहे। सो अली जेकॾहिं तूं बि उते वेह न त ईअं सम्झ त मोटणु तुंहिंजो मुश्किल थींदो, तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जहिड़ो हिन दलीला इहो शर्त रखियो आहे न त बहितर अथई त तूं इहो पंहिंजे दिलि मां ख़्यालु कढी छॾ। अली चयो त ईअं वरी कीअं था चओ? मां दलीला जहिड़ी चालबाज़ खे बेवस कयो आहे त ज़रीक वरी कहिड़े बाग़ जी मूरी आहे, इहा थेली मां चोराईंदोमांसि, इहा थेली मां चोराईंदो। हाणे हीअं कयो, मां ॻाल्हि सम्झी वियुसि जेका तव्हां ॿुधायो था त हुनजी थेली टंगियल आहे। हाणे तव्हां हीअं कयो जो मूंखे छोकिरियुनि जो लिबास आणे ॾियो, मायुनि जो लिबास आहे, मायुनि जो औरताणो लिबास हिनखे ॾिनो। हिन हथनि ते मेहंदी लॻाई, निकाब हई, बकरीअ जो बचो उहो चई त पोइ उनजो खून रतु जेको हुजे उहो रतु गॾु कराए, हुन जा आंड्रा कढी उन आंड्रनि खे कई साफ़ु, आंड्रा साफ़ु करे उहो जेको रतु हिन गॾु कयो उहो रतु उन आंड्रनि में विझराए। पोइ छा कईंजो, पंहिंजे पेट सां उहे आंड्रा ॿधे, वरी उनजे मथां कपिड़ो ॿधी छॾे। बाक़ाइदे औरतुनि वारो सॼो मेकअप करे ऐं हीअ ॿाहिरि निकितो, ॿाहिरि मायाणे रूप में ईअं सम्झाणे हीअ ॿाहिरि निकितो। जेको ॾिसे त बणा कहिड़ी औरत आहे। हे थोरो अॻिते हलियो या हली हिकिड़ो गॾ वारो मिलियुसि, उनखे हिकिड़ो दीनार ॾिनई, उनखे चई त मूंखे हिन ते खणी हल, ज़रीक मच्छी वारी वटि। गॾ ते चढ़ी हे हलिया, अची उन दुकान जे अॻियां पहुता, ॾिठई त बराबरि थेली टंगी पई आहे, सोना दीनार जो हुया त परे खां उहो सोन हिनखे चमकंदे ॾिसण में आयो। हीअ जेॾी महिल उते पहुता त ज़रीक जेको हुयो सो मच्छी तरे पियो। हिते अली मायाणे वेस में हुयो, हिन गॾ वारे खे चयो त इहा ख़ुशबू छा थी अचे? हुन चयसि त ज़रीक मच्छी पियो थो तरे, उन मच्छीअ जी ख़ुशबू। अली औरताणे लिबास में त हुयो, चयसि त मूंखे उमेद वारी आहे, हीअ ख़ुशबू जो मूंखे ख़ुशबू पइजी अचे, सो मुंहिंजी दिलि थी चए त मच्छी खावां। हिन खां हिकिड़ी मच्छीअ जो टुकड़ो वठी आयो। गॾ वारो अॻिते वियो, ज़रीक खे चई त इहो
पण सुबुह सवेल खणी इहे मच्छियूं तरियूं अथई मायूं उमेदारियूं जेके आहिनि उहे बि तव्हां टपनि थियूं छा उन्हनि खे सिंघाड़ा त तोखे इहे सुबुह साण खणी मच्छियूं तरियूं अथई छा सो हाणे हीअं करे मूं वटि हिकिड़े अमीर जी ज़ाल आहे मूंसां गॾु उनखे तुंहिंजे मच्छीअ जी ख़ुशबू आई आहे उमेदवारी उनखे सो मच्छीअ जो टुकड़ो ॾे त हुनजी खाइण ते दिलि थी थिए ज़री कुथियो हिकिड़ो मच्छीअ जो टुकड़ो तरण जे लाइ टुकड़ो खणी जीअं तरण जी पियो करे त बाहि वई विसी बाहि हुनजी विसी वई वरी उहो अंदरि वियो काठियूं खणियूं कोला खणनि बाहि बाहिण ते एतिरे में हिन छा कयो अली मिस्रीअ जो पेट सां जो आंड्रा वांग ॿधा आहिनि न जंहिंमें रतु पियल हो हिनखे त करिणो ड्रामो सो हिन छा कयो जो उन्हनि खे खणी थोरो दॿाए जीअं जो दॿाइनि त आंड्रा हुया सॼा रत सां भरियल थो उन मां रतु वहणु लॻो रत जो वहणु लॻो त रतु हेठि वहणु लॻो हिन जे टंगुनि खे तां त हेॾे पेरनि ताईं रतु वहणु लॻो वठी हिन मायाणी आवाज़ में दाहूं कयूं अड़े 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 जेको आहे त इहो मुंहिंजो ॿारु किरियो मुंहिंजो ॿारु किरियो मुंहिंजो ॿारु किरियो वठी दाहूं कई गॾ वारे बि ॾिठो अड़े बराबरि ही माईअ जो ॿारु किरियो माईअ जो ॿारु सो गॾ वारो पियो हुनखे ज़रीक खे दाबा ॾियणु लॻो त भणा हे ज़ालिम तूं छा कयो हुन हाणे हुन माईअ जो ॿारु किराए विधी छा मच्छीअ जो टुकड़ो ॾिए हा हुनखे हाणे हुनजो ॿारु किराए विधी हाणे त तुंहिंजे लाइ मसइलो थींदो ज़रीक परेशान त भणा हे छा थियो ज़रीक ई अंदरि दुकान ते खपे अली मिस्री छा कयो ॿियो ईअं थेलीअ खे हथु वॾो वधाए ऐं थेली लाहिणु लॻो जीअं हिन थेलीअ में हथु विधो त थेलीअ में घिंटियूं थेलीअ में जो घिंटियूं हुयूं त घिंटियूं वॼणु लॻियूं जीअं घिंटियूं वॼणु लॻियूं त ज़रीक चयसि त हा त मां सुञाणे पुट सुञाणे तुंहिंजी चाल खुली वई तूं छोकिरी बि थी ऐं मूंखे ठॻणायो आहे हल हिन छा कयो जो उतां ई उहे जेके वॾा कोयला खणी उन्हनि खे हणंदो हो खणी अलीअ जी उछलाए अलीअ खे उछलाईं अली हेठि थी आई कोयलनि खां पाण बचायो अली वापसि पियो हली तकिड़ो आयो घर अड़े ॾे ख़बर आहे छो मां न पुछियुसि छा थियो हिन सॼो किसो ॿुधायो हुननि खे यार मां त वॾी अटकल कई पर हो मूंखे सुञाणे पोइ इनखे छॾींदुसि कोन अली वरी छा कयो कपिड़ा मटे हिकिड़ा आम कपिड़ा पाए वरी आयो साॻो इन जे दुकान ते आयो हिन जे दुकान ते ज़रीक पुछियुसि भाउ ॾे ख़बर छा खपई चई भाई 5 दरम आहिनि मूंखे मच्छी खपे 5 दरम आहिनि मूंखे मच्छी खपे पर इहो आहे त मच्छी मूंखे माना बाक़ाइदे गरम हुजे ताज़ी तरियल हुजे रखियल न हुजे ज़रीक मच्छियूं विधियूं तईअ में बाहि हुई विसियल सो हू वरी अंदरि वियो काठियूं खणणु जीअं खणणु वियो काठियूं खणणु त अलीअ वरी थेलीअ में हथु विधो थेलीअ में जीअं हथु विधई त वरी घिंटियूं वॼणु लॻियूं त ज़रीक उतां ई चयसि त हा पुट मां सुञाणे तुंहिंजी चाल न हली मां तोखे सुञाणियो न पैसा बि छुटई टांडो खणी वरी जो हईंसि त अली पाण बचाए वठी बाबू पर हे जो न टांडा पियो इहो छिलाईंदो हो त कॾहिं कंहिं माण्हू खे लॻनि कॾहिं कंहिं माण्हू खे माण्हू बि ॾाढा ॼण हिन मां तंग थी पिया
माण्हू बि ॾाढा हिन मां ॼण तंग थी पिया। हे जीअं जो हिन महिल टांडो हिन हयो त हिकिड़ो काज़ी भॻो पियो, काज़ी टपियो पियो वञे, अली अली त बची वियो, उहो वञी ठक काज़ीअ खे लॻो। काज़ीअ खे लॻो, अबा काज़ीअ पुछा कई त हे छा आहे, केरु? जे भाई ज़रीक आहे। उन ज़रीक आहे, ज़रीक चोथो हणे जे थेली टंगियल अथसि, को चोर या को अहिड़ो ठॻो हिन जो खणंदो आहे त पोइ उन्हनि खे हणंदो आहे, उन्हनि खे हणंदो। बाबा पोइ हे तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त तूं वाट वेंदड़ खे वेठो हण, थेली पंहिंजी लाहे, भलाई इन में अथई त थेली लाहे। अली आयो घर, वरी नेठि अली खां पुछियुनि ॾे ख़बर छा थियो, थेली किथे आहे? अली सॼो किसो ॿुधायो। हींअर वरी बि नाव में थियुसि, ईअं सम्झ त अॼु मुंहिंजी 2 दफ़ा उस्तादी बेकार वई आहे, पर छॾींदोमांसि न। अली वरी पंहिंजी कपिड़ा मटिया, सौदागरनि जो लिबास पातई, निकितो ॿाहिरि। थोरो अॻिते हलियो, हिकिड़ो जोगी ॾिठईं, उनखे थेले में नांग हुयो। अली चयसि त तूं मूंसां घर हलो, मुंहिंजे ॿाहिरनि खे तूं हे ॾेखार नांग, तोखे मां इनाम ॾींदुसि। अली उन जोगीअ खे पाण सां गॾु वरी वापसि वठी आयो। हिनखे पहिरियों त मानी खाराए, उन में ॾिनईंसि नशो, नशो जो ॾिनईंसि त उहो वीचारो त वियो गश थी। अली हिन जोगीअ जा कपिड़ा लाथा, उहे पाण पातई, हाणे हलियो वरी ज़री करे। ही जोगी वारो इहो साॻियो सामान हुयुसि, ज़रीक जे दुकान वटि अची ऐं हे उते मुरली वॼाइण लॻो। मुरली वॼाए वॼाए हिन छा कयो, नांग कढी ज़रीक जे अॻियां रखी। ज़रीक जो नांग ॾिठो, ज़रीक नांग खां मिड़ई ॾिजंदो। जीअं हुन नांग ॾिठो त वठी अंदरि कयो। अली छा कयो, नांग खे विझई थेले में ऐं हुन थेलीअ खे लाहिण लॻो त घंटियूं वॼण लॻियूं। ज़रीक उतां ई चयसि त बणा हाणे वरी तूं जोगी थी मोटा आयो आहे, जोगी थी मोटा आहियूं। ईअं चई ऐं वठी वॾो हिकिड़ो टांडो उहो हिन ॾे उछलाए, हिन ॾे उछलाई। उन महिल हिकिड़ो उतां सिपाही टपियो पियो, ठक वञी लॻो उन, अड़े कंहिं आहियूं जे बा पोइ छित तां पथर किरियो आहे। न पथर न आहे, हे त टांडो आहे बाहि जो। अबा हे ज़रीक उछलाईंदो आहे, हे ज़रीक आहियो। अड़े ज़रीक लाहे थेली, थेली न लाहींदे त तुंहिंजो ख़ैरु न आहे। इन थेलीअ जे करे तूं हे माण्हुनि खे पियो थो इहो हणंदो अथई, को माण्हू मरी पए, को माण्हू धकी थी पए, थेली लाइ न त ख़ैरु न थिए।